नाज़िन सिंध हाई कोर्ट STP सरबराह डॉक्टर कादर मगसी जे 3 केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर सलीम मलाह। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, STP सरबराह डॉक्टर कादर मगसी जी हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद 10 ॾींहनि जी प्रोटेक्टिव जेका बेल आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे। डॉक्टर कादर मगसी पारां जेको आहे तमामु वॾी तादाद में जेके वकील हुया उहे पेश थिया आहिनि, जिनमें जेको आहे मामा यूसुफ लगारी हुयो, गुलामुल्ला चांग, डॉक्टर अब्दुल हमीद मेमन समेत मुख़्तलिफ़ जेके वकील हुया उहे अदालत में पेश थिया ऐं प्रोटेक्टिव बेल जी जेका आहे इस्तदा कई, जंहिं ते अदालत जेको आहे हुनजी इस्तदा जेका मंज़ूर कंदे डॉक्टर कादर मगसी जी 3 अलॻि अलॻि केसनि में 25,000 जे मचलकनि ते जेका आहे उहा 10 ॾींहनि जे लाइ प्रोटेक्टिव ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। उन खां पोइ डॉक्टर कादर मगसी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। जेके 3 केस ज़ाहिर कया विया उन्हनि में 10 ॾींहनि जी जेका हिफ़ाज़ती ज़मानत आहे उहा मंज़ूर कई वई आहे। डॉक्टर कादर मगसी इहो चवणु हुयो त सिंध एक्शन कमेटी जे इजलास ऐं प्रेस कॉन्फ्रेंस बाबति खेसि कंहिं क़िस्म जी का बि ॼाण न आहे, छो जो हू सुबुह खां वठी अदालत में मौजूदु हुयो ऐं हुननि जो सिंध एक्शन कमेटी जे कंहिं अॻुवान सां राब्तो न थी सघियो आहे। हिन जो चवणु आहे त हू अदालत मां फ़ारिग थियण खां पोइ जेके सिंध एक्शन कमेटी जा अॻुवान आहिनि उन्हनि सां राब्तो कंदो ऐं पोइ जॾियल जेका हिकमत अमली आहे उहा जोड़ी वेंदी। जी, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ सलीम अवां जी महिरबानी।